सिंधु देश बशीर खान कुरैशी। मुंहिंजी सिंध जा वारसो सिंध जे तारीख़ी शहर उमरकोट में तारीख़ी पैगाम सिंध मार्च में शरीक थियण ते आउं तव्हांखे भलीकार चवां थो। मुंहिंजी सिंध जा वारसो सिंध सूफ़ियन आलमन दरवेशनि जो देश आहे, जिन जो दर्स ऐं तालीम इंसान ज़ात लाइ प्यार मोहब्बत अमुन सह ऐं रवादारी रहियो आहे। सिंध जे रहबर साईं जीएम सैयद जे फिक्र जी पहिरीं मंज़िल सिंध जी तारीख़ी वजूद जी बहाली आज़ादी आहे ऐं ॿी मंज़िल इताद इंसानी अमुन तरक्की बनी आदम आहे, जेको नुक्तो पिण सिंधी कल्चर में रूह ऐं अहम नुक्तो आहे। सिंधी कल्चर समूरी इंसान ज़ात जी इज्तिमाई ऐं गॾियल अर्तिका जो हिस्सो ऐं जुज़ आहे। उन निस्बत ऐं माना में सिंधी कल्चर को अकेलो ऐं सॼी दुनिया खां कटियल धार ऐं पंहिंजो पाण खे दुनिया जे ॿियनि क़ौमुनि ऐं गॾियल इंसानी कल्चर खां मथां ऐं आला सम्झण वारी सोच तोड़े नफ़्सियात खां आजो आहे ऐं पाण खे समूरी इंसान ज़ात ऐं क़ौमुनि जी गॾियल कल्चर जे गुलदस्ते जो हिकु गुल समझे थो। हूअं ई बि फितरी तौर ते सदा हयात विकिरे वांगुर हिक नदी दरिया वहंदड़ सिलसिलो ई हमेशा ताज़गी ऐं ज़िंदगीअ जो पैगाम ॾींदड़ आहे। उन करे सिंधी कल्चर में हिकु ज़िंदा ऐं सदा हयात सिंधु दरिया जंहिं पंहिंजे वहकिरे ऐं जियापे जे सिलसिले खे कायम रखंदो अचे थो। सॼी दुनिया जे कल्चर मां सुठनि ऐं सेहतमंद जुज़नि रवायतुनि ऐं अंसरनि खे क़बूल करे पंहिंजी कमज़ोर नारी ऐं मादे ख़ार्ज रस्मनि ऐं जुज़नि अंसरनि खे ख़ार्ज करे पूरी नओं ऐं ताज़ो थी तारीख़ी तसलसल खे जारी ऐं सारी रखे थो। साईं जीएम सैयद पंहिंजे किताब सिंधी कल्चर में मोहब्बत अदम तशद्दुद रवादारी हक़ खुद मुख्तियारी हुबुल वतनी क़ौमी रवायत ऐं समाजी तौर तरीक़नि खे सिंधी कल्चर जे बुनियादी मुख जुज़नि तौर बयान कयो आहे। मुंहिंजी सिंध जा वारसो अॼु जे दौर जी ही इंसानी तरक्की कंहिं बि हिक क़ौम रंग ऐं नस्ल मज़हब ऐं अक़ीदे या जिन्स जे फ़र्क़ जी मोहताज न आहे। अॼोके दौर जी तरक्की जी मजमूई हासिलात जी मालिक ऐं वारिस समूरी इंसानी ज़ात आहे। समूरिन क़ौमूं आहिनि। पूरी इज्तिमाई इंसानी ॾाप ऐं मज़हब आहे। उन करे समूरनि इंसाननि खे शान ऐं मान सां आज़ाद ऐं बावकार ज़िंदगी गुज़ारण जो पूरो पूरो हक़ आहे। उहो ई पैगाम सिंध, पैगाम मोहब्बत, पैगाम कल्चर आहे। तंहिं करे अॼु पैगाम सिंध मार्च में हर क़िस्म जी इंतहा पसंदीअ खे रद्द कयूं था। उमरकोट में पेश आयल वाक़ियो उन जे समूरनि जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। सिंध मार्च साईं जीएम सैयद जी तालीमाती फिक्र ऐं रोशनीअ में मज़हब खे सियासत खां अलॻि करण जी घुर करियां थो। मुंहिंजी सिंध जा वारसो सिंध जो वजूद खतरे में आहे। सिंध वतन खिलाफ साज़िशूं वधी रहियूं आहिनि।
सिंध जी कीमती ज़मीन ते वलार कई पई वञे, जबलनि ॿेटनि ते कब्ज़ो कयो वियो आहे, समुंड जी साहिली पटीअ ते जदीद शहर अॾे गैर कानूनी दारियुनि खे आबाद कयो थो वञे, जंहिं अमल में पीपुल्स पार्टी जी सरकार ऐं वज़ीर शरीक आहिनि। तंहिं करे अहिड़ी सरकार ऐं वज़ीरनि जो सॼी सिंध में घेराव कयो वेंदो, छाकाणि त सिंध धरती सिंधियुनि जो तारीख़ी वतन ऐं माउ आहे। को बि हिलाली पुट पंहिंजी धरती माउ जी जे ख़िलाफ़ साज़िशूं बर्दाश्त न कंदो। सिंधु दरिया ख़िलाफ़ पंजाब ऐं वफ़ाक़ मुसलसिल साज़िशूं कंदो आयो आहे, कॾहिं सिंधूअ मथां देम त कॾहिं मुख़्तलिफ़ केनाल ठाहिण जी रिथाबंदी कंदो आहे। ताक़त ऐं ॾाढ जे ज़ोर ते सिंध जे पाणी चोरी कंदो रहियो आहे। हाणे ताज़ो ई वरी इस्लाह एक्ट में तरमीम करे पाणीअ जी समूरनि क़ाइदनि ऐं मुआहिदनि खे रद्द करे सिंधु दरिया मथां 6 केनाल ठाहिण जा ऐलान कया आहिनि। तंहिं करे सिंध जे वजूद बचाइण लाइ, दरिया खे बचाइण लाइ तमामु घणी क़ौमी ॿधी ऐं इताद जी ज़रूरत आहे। मुंहिंजी सिंध जा वारसो सिंधु दरिया सिंध जे जियापे जो ज़रियो आहे। सिंधु दरिया सिंध जे सभ्यता ऐं तहज़ीब आहे। तंहिं करे सिंधु दरिया मथां को बि डेम ऐं केनाल क़बूल न आहे। ही पैगाम सिंध मार्च दरिया मथां ठहंदड़ 6 केनालनि खे रद्द करे थो। मुंहिंजी सिंध जा वारसो सिंधु दरिया मथां पंजाब पारां ज़बरदस्ती 6 केनाल ठाहिण ख़िलाफ़ 24 नवंबर ते सकरनि खां पंजाब वेंदड़ रोड ते धरनो हणी इहो ॿुधाईंदासीं त इहो सिंध असांजी आहे, इन जा मालिक ऐं वारिस असां सिंधी आहियूं। 24 नवंबर